ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 4 ऐं अध्याय 5 में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित खे अग्नि पाणी ऐं हवा जो हाल ॿुधाइनि था। तंहिं खां पोइ राजा परीक्षित खे कुझु आख़िरी मेल जूं हिदायत ॾियनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय 6 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे तक्षक नांग जो राजा परीक्षित खे ॾंगण। श्री सूत जी सौंक ऐं ॿियनि रखेश्वरनि खे चयो, जॾहिं श्रीमद् भागवत 7 ॾींहंनि में ॿुधी राजा परीक्षित जो अज्ञान हलियो वियो ऐं परमात्मा खे बदन खां अलॻि ऐं हर हंधि मौजूदु ॾिसणु लॻो। बदन जो मोह छुटी वियसि। तॾहिं राजा परीक्षित सुखदेव जी जी विधीअ मूजिबि पूजा करे चरणनि ते किरी हथ जोड़ी चयो त हे मुनिनाथ, तव्हां मुंहिंजो शक ऐं सोच छॾाए मुंहिंजो उद्धार कयो। उपकार सां सदाईं अज्ञानी माण्हूअ जो माया ऐं स्त्रीअ जे मोह वारी ऊंदाही खूह में पियो थो रहे, तंहिंखे महात्मा माण्हू नही ज्ञान रूपी रसीअ सां कढी भवसागर पार उतारियो छॾीनि। हिन भागवत पुराण जंहिंजी अॻियारी पछाड़ी ऐं विच में श्री कृष्ण महाराज जो महात्म लिखियलु आहे, सो ॿुधी मुंहिंजो मन हरि चरणनि में लीन थी वियो आहे। तंहिं करे हाणे मूंखे तक्षक नांग जे ॾंगण ऐं पंहिंजे मरण जो को बि ग़म कोन्हे। अॼु 7 ॾींहुं तक्षक नांग जे ॾंगण सां मां ही शरीर छॾींदसि। तव्हां आज्ञा ॾियो त मां ॻाल्हाइणु बंदि करे श्री कृष्ण जी जे स्वरूप जो ध्यानु लॻायां। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, हिन वक़्तु हरि चरणनि जो ध्यानु करणु तुंहिंजे लाइ तमामु उत्तम आहे। तंहिं करे तूं ध्यान में लीन थी वञ। इहो ॿुधी राजा परीक्षित अखियूं बंदि करे श्री कृष्ण जी जो ध्यानु करणु लॻो। सुखदेव जी ऐं ॿिया सभई रखेश्वर उतां उथी पंहिंजे पंहिंजे आस्थाननि ते हलिया विया। तॾहिं तक्षक नांग पहिरियों ॾींहुं रही पंहिंजे आस्थान तां ब्रह्मण जो रूप धारे राजा परीक्षित खे ॾंगणु हलियो। उन वक़्तु कश्यप जी आज्ञा सां धनवंतर वेद सभई औषधियूं यानी के दवाऊं साण करे जोली भरे राजा परीक्षित खे चङे भले करण वास्ते घर खां ॿाहिरि निकितो। जॾहिं वाट में ब्रह्मण रूप तक्षक धनवंतर वेद खे ॾिठो त पुछियाईंसि, तूं केॾां थो वञी? धनवंतर वेद वर्णायो, अॼु हस्तिनापुर में तक्षक नांग राजा परीक्षित खे ॾंगींदो, तंहिं करे मां उन जो ज़हर लाहिण थो वञां। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी माया रूपी तक्षक ब्रह्मण चयो त तूं तक्षक नांग जे ॾंगियल खे चङो भलो करे सघंदे? धनवंतर वेद चयो त तक्षक छा आहे? कहिड़े बि क़िस्म जो नांग ॾंगे त बि मां ॾंगियल खे चङो भलो करे सघां थो। इहा ॻाल्हि ॿुधी उन ब्रह्मण चयो, तक्षक नांग मां ई आहियां। मां हिते हिकिड़े वण खे ॾंगियां थो।
तंहिंखे तूं वरी साओ करे ॾेखार त मां सम्झां त तूं राजा परीक्षित जो ज़हर लाहे सघंदे। प्यारा भक्तों, धनवंतर वेद चयो, ठीकु आहे, तूं वण खे ॾंग। इहो ॿुधी तक्षक नांग हिकिड़े बर जे वण खे ॾंगियो। उन जे ॾंगण सां हिकिड़ो काठेर जंहिं उन वण ते चरी काठियूं पए वढियूं, सो तक्षक नांग जे ज़हर सबबु काठियुनि समेत सरी रख थी वियो। तॾहिं धनवंतर वेद आचमन करे ऐं संजीवनी मंत्र पढ़ी जीअं ई रख ते पाणीअ जो छंडो हयो, तीअं उन रख मां टारियूं ऐं पननि किरी ॿिनि घड़ियुनि में ई उहो वण वरी जीअं जो तीअं तयारु थी बीठो। उहो काठेर बि जीअरो थी वियो। इहो हाल ॾिसी तक्षक नांग डिॼी उथियो ऐं धनवंतर खे चयो, हे महाराज, तूं कहिड़ी शइ जी उमेद रखी राजा परीक्षित जो ज़हर लाहिण थो वञी? धनवंतर वेद वर्णायो, अहिड़े धर्मात्मा राजा खे जंहिं मां सभिनी माण्हुनि जो भलो थिए थो, तंहिंखे चङो भलो करे मन घुरिया मतिलब ऐं धन हासिल कंदसि। तंहिं ते तक्षक नांग चयो, तूं फ़क़ति ज़हर लाहिण जो मंत्र ॼाणो या ॿियो बि कुझु ज्ञान अथव? तॾहिं धनवंतर वेद चयो त मां गुज़रियल हलंदड़ ऐं ईंदड़ टिनी वक़्तनि जी ॻाल्हि ॼाणी सघां थो। इहा ॻाल्हि ॿुधी तक्षक चयो त हे वेदराज, पहिरियां ई परीक्षित जी उमिरि अची पूरी थी आहे, बाक़ी के पल खेसि जीअणो आहे। तॾहिं प्यारा भक्तों, धनवंतर पंहिंजे विद्या सां हिसाब करे ॿुधायो त राजा परीक्षित जी उमिरि अची पूरी थी आहे, बाक़ी के पल खेसि जीअणो आहे। तॾहिं तक्षक चयो त हे वेदराज, जेकॾहिं ईअं आहे त पोइ तव्हां जूं औषधियूं ऐं मंत्र हिन खे कीअं बचाए सघंदा? हा, बाक़ी तोखे नाणे जी घुर्ज हुजे त मूं खां वठी वञ। इहो ॿुधी धनवंतर चयो त ठीकु आहे, ॾे नाणो त मां वञी वसायां पंहिंजो ठिकाणो। पोइ प्यारा भक्तों, तक्षक नांग हिकिड़े वण हेठां पूरियल धन ॾेखारियसि, जंहिं मां धनवंतर खोटे जेतिरो धन खणी सघियो ओतिरो खणी पंहिंजे घर मोटी वियो। तक्षक नांग हस्तिनापुर में हिकिड़े कीरे जो रूप ठही हिकिड़े फल में वञी वेठो। जॾहिं ब्राह्मण उहो फल खणी राजा परीक्षित खे ॾिनो, तॾहिं कीरे रूप तक्षक फल मां निकिरी जीअं ई खेसि ॾंगियो, तीअं ई राजा परीक्षित जो शरीर सरी भस्म थी वियो। पर चेतन आत्मा संदसि दिव्य विमान ते चढ़ी वैकुंठ में पहुतो। सभई चयो, जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 6 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम, राधे राधे।